अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजो किचन। अॼु असां मायराजो किचन में खणी आया आहियूं फ्रूट चाट जी रेसिपी ऐं हीअ इफ्तार स्पेशल फ्रूट चाट जो नालो आहे स्वीट एंड सॉर फ्रूट चाट। हीअ फ्रूट चाट ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते खयो आहे हिकु अदद गिदिरो ऐं गिदिरे खे चङी तरह सां छिले विच मां कट कयो आहे ऐं गिदिरे जा ॿिज सही सां कढी करे छुरी जी मदद सां नंढनि नंढनि टुकड़नि में कट करे छॾियो आहे। ऐं हिकु प्याले में विझी हिकु साइड ते रखी छॾियूं था। हाणे आहे असां वटि केला ऐं केलनि खे बि असां स्लाइसिस में कट करे हिकु कप में विधो आहे। इन खां पोइ असां खयो आहे एप्पल ऐं सूफ़ खे बि चङी तरह सां छिले विच मां कट करे ॿिज कढिया आहिनि ऐं स्लाइसिस ठाहे करे हिकु कप में रखी छॾियो आहे। इन खां पोइ असां खयो आहे आड़ू ऐं आड़ू खे कट करे ॿिज कढी करे ऐं स्लाइसिस करे छॾिया आहिनि। ऐं हाणे असां वटि आहे चकू ऐं चकू खे बि चङी तरह सां छिले ॿिज कढी छॾिया आहिनि ऐं स्लाइसिस में करे हिकु साइड ते रखी छॾियो आहे। जी फ्रेंड्स, हाणे असां खयो आहे हिकु ट्रे ऐं ट्रे में विझूं था कटियल गिदिरो 1.5 कप, कटियल बनाना विधो आहे 1 कप जे बराबरि, कटियल आड़ू विधो आहे 1/2 कप, कटियल चकू विझूं था 1 कप, कटियल सूफ़ आहे 1 कप जे बराबरि, चेरी विझूं था 1 कप ऐं ऑरेंज जूस आहे 1 कप, खंड विझंदासीं तक़रीबन 2 टेबल स्पून, चाट मसाला पाउडर आहे 1/2 टेबल स्पून ऐं वाइट पेपर पाउडर अछा मिर्च या जंहिंखे दखनी मिर्च बि चइबो आहे विझूं था 1/2 टीस्पून। चङी तरह सां सभिनी शयुनि खे मिक्स कयूं था ऐं असांजो मज़ेदार इफ्तार स्पेशल स्वीट एंड सॉर फ्रूट चाट बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।